वालेकुम या अली मदद जीअं त उमेद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदव। मां कराची शादाब स्टूडियो में आहियां ऐं इंशाअल्लाह ताला असांजी आज़ाद प्रोडक्शन जो तमामु बहितरीनु एल्बम तव्हां सभिनीनि जी तमामु भरपूर तयारी सां तव्हां सभिनीनि जे साम्हूं ईंदो ऐं उमेद आहे त तव्हां सभिनीनि खे पसंदि ईंदो। असां महिमान आहियूं राति मिठड़े मोलाई जा। जी बिल्कुलु, असांजी सिंध जो भलोड़ सिंगर ऐं शाइर बि मिठड़े मोलाई साहब जा असां राति महिमान थींदासीं। ऐं असां लाडलो शाइर अली शेर गबोल साहब, अली शेर गबोल साहब, उन्हनि जूं बि वॾी महिरबानियूं। उहो वालिद साहब आहे उनजा महिमान लाडलो शाइर अली शेर गबोल साहब। अली शेर गबोल साहब जूं वॾी महिरबानियूं। असां राति उन्हनि जा महिमान थींदासीं ऐं असांजी इंशाअल्लाह हाणे रिकॉर्डिंग तमामु जल्द स्टार्ट थींदी ऐं एल्बम तव्हां सभिनीनि जे साम्हूं तमामु सुठो ईंदो। महिरबानी बाबा, दोस्तनि खे ॾिसी रहिया हुजनि, दोस्तनि खे इंतज़ारु हुयो फ़ाइज़ा अली जो। काफ़ी ॾींहंनि खां मुंहिंजा सभु शाइर बेचैन हुआ त फ़ाइज़ा अली कॾहिं था चई बाबा किन हवालो था कयो। तव्हांजे ॾाढो फ्रेश एल्बम जो कमु बाबा ईंदो आहे, कुझु थोरो देरि जंहिंमें ख़ैरु हूंदो आहे। फ्रेश एल्बम आहे ऐं तव्हां भाइरनि जी दुआ सां असां स्टार्ट कयो आहे। असांजो शाइर वफ़ा ख़ालिद जो हुयो, असांजो जिदे वारो, उन में भरपूर महिनत आहे। ऐं असांजो अमीर जान मीरजत ऐं असांजा जेके बि दोस्त आहिनि, हबीबुल्ला बिरोही, सभु असांजे हिन टीम में। असांजा शाइर कमाल ख़ान महर साहब, उनजा बि असांजे हिन एल्बम में गीत आहिनि। ऐं फ़ाज़ा अली आई आहे, इंशाअल्लाह राति रिकॉर्डिंग कंदासीं, जेकी थी त सुभाणे कंदासीं। ऐं एल्बम इंशाअल्लाह तव्हांखे गिफ्ट तौरु मिलंदो आज़ाद प्रोडक्शन जे तरफ़ां। जीअं तव्हांखे तुफ़ैल ख़ान संजराणी जो सोना लगदा अली वाला, गुलाम हुसैन अमराणी जो आशिक़ केॾो मजबूर आहियां साहब, निंड न अचे थी राति जो, मौलाई साहब जो आशिक़नि जी ओताक ई अलॻि आहे। अहिड़ा एल्बम असां आज़ाद प्रोडक्शन में तव्हां दोस्तनि जे नाले कंदासीं। ऐं फ़ाइज़ा अली जो इंशाअल्लाह पहिरियों एल्बम आहे ऐं इंशाअल्लाह तव्हां भाइरनि जी दुआ सां ऐं सुठी मोट मिलंदी ऐं तव्हांजो साथ खपे। महिरबानी लख तारीफ़। दोस्त जेके असां सां राब्तो करणु चाहिनि त व्हाट्सअप नंबर मुंहिंजो खुलियल आहे, हाली मां रिकॉर्डिंग जे दौरान बंदि थो कयां। ऐं अली शेर असांजो भाउ जेको सिलेक्शन आहे, असांजो चीफ सिलेक्शन अली शेर गबोर साहब मुंहिंजो जानी, ऐं मिठड़ो मोलाई जेको मुंहिंजो सिंगर आहे प्यारो, ॾिसी रहिया आहिनि। लख थोरा किरोने कुर्ब, फ़ाइज़ा अली जी राति महिमान आहियूं असां। अस्सलाम वालेकुम या अली मदद।